अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जट खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे ॾोकरी मां ख़बर ॿुधायूं। ॾोकरी मां खंबे गुम कयल शाहिद जूणे जो मुर्तज़ा जूणे जो आज़ादीअ लाइ ॾोकरी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। वाटसन पारां बयानु कंदे चयो त शाहिद जूणे जो खे अॼु 3 साल मुकमल थिया आहिनि, पर अञा ताईं का ख़बर नाहे किथे आहे, कहिड़े हाल में आहे। संदसि शाहिद जूणे जो जी अमड़ बि सदमे में वफ़ात करे वई आहे। खंबियल शाहिद जूणे जो जी वञी शबाना जूणे जो पंहिंजे जारी कयल बयानु ॾोकरी जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क में अदालतूं मौजूदु आहिनि, उन करे असांजो सादो ऐं इंतिहाई सवलो सवाल ऐं मुतालबो आहे त जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु शाहिद जूणे जे को ॾोह कयो आहे त हुनखे अदालत में पेश कयो वञे, असां सां इंसाफ़ करे असांजी मायूसी ख़तमु कई वञे ऐं असांजे प्यारनि जी आज़ादीअ खे यकीनी बणायो वञे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ आर्मी स्टाफ, इंसानी हक़नि जी तंज़ीम, यूनाइटेड नेशन, वज़ीर आला सिंध ऐं वसावारनि इदारनि खे गुज़ारिश ऐं अपील था करियूं त असांजे प्यारनि शाहिद जूणे जो ऐं मुर्तज़ा जूणे जो खे जल्द अज़ जल्द आज़ादु करण में असांजी मदद कई वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।